أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذا وقع القول عليهم أخرجنا لهم دابة من الأرض تكلمهم أن الناس كانوا بآياتنا لا يوقنون ऐं जॾहिं असांजे अज़ाब जो माण्हुनि ते असांजे अज़ाब जे नाज़िल थियण जो वक़्तु अची वेंदो त असां उन्हनि जे लाइ ज़मीन मां हिकिड़ो ख़ासि जानवर कढंदासीं जेको उन्हनि सां ॻाल्हाईंदो त बेशक माण्हू असांजे आयतुनि ते ईमान नथा आणीनि। हिन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त यानी जॾहिं माण्हुनि जे मथां अल्लाह पाक जे अज़ाब जे नाज़िल थियण जो वक़्तु वेझो अची वेंदो यानी हुज्जत पूरी थी वेंदी ऐं क़यामत वेझी अची वेंदी त पोइ असां ज़मीन मां माण्हुनि जे लाइ हिकिड़ो जानवर कढंदासीं ऐं उहो जानवर अजीब हूंदो, अजीबुल ख़िलक़त हूंदो। ज़मीन मां निकिरंदो माना आम जानवर जीअं थियनि था उन्हनि में तवालुद तनासुल थिए थो, हिकिड़ो जानवर ॿिए जानवर मां पैदा थिए थो, ईअं कोन थींदो बल्कि उहो ज़मीन मां निकिरंदो। ऐं इहो जानवर अजीब हूंदो जो माण्हुनि सां ॻाल्हाईंदो ऐं कहिड़ी ॻाल्हि कंदो अन्नास कानू बिआयातिना ला युक़िनून। अल्लाह पाक जे तरफ़ां माण्हुनि खे चवंदो त माण्हू यानी काफ़र जेके आहिनि उहे असांजे अल्लाह पाक जे निशाननि ते अल्लाह पाक जे आयतुनि ते ईमान नथा आणीनि। क़ुरान पाक में त सिर्फ़ु इहो बयानु फ़रमायो ऐं हदीस पाक में जेके सही हदीसूं आहिनि उन्हनि में एतिरो अचे थो त क़यामत जेका आहे ओसि ताईं कान ईंदी जेसि ताईं 10 निशानियूं ज़ाहिर न थियनि। हिकिड़ी त उन में हीअ आहे दाबतुल अर्ज़, ॿियो सिज जेको आहे उहो उलहंदे मां उभरंदो। अहिड़े तरीक़े सां याजूज माजूज दज्जाल हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो नाज़िल थियणु ऐं 3 जेके आहिनि उहे ज़लज़ला ईंदा, 3 ख़सफ़ थींदा, ज़मीन में धसजण थींदो, हिकिड़ो मशरिक़ में ॿियो मग़रिब में टियों जज़ीरतुल अरब में। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो इहे शयूं ऐं हिकिड़ी बाहि निकिरंदी जेका कार अदन मां हूंदी यानी अदन इहो यमन में आहे उन मां निकिरंदी, उहा माण्हुनि खे जमा कंदी महशर जे मैदान में। ईअं 10 निशानियूं बयानु फ़रमायूं त 10 निशानियूं याजूज माजूज ईंदो, ख़ुरूज दज्जाल ईंदो। अहिड़े तरीक़े सां इहे 10 निशानियूं आहिनि ऐं बाज़ रिवायतुनि मां सही रिवायतुनि मां ख़बर पए थी त इहो जेको जानवर आहे उहो यानी सफ़ा पहाड़ मां निकिरंदो, सफ़ा पहाड़ मां निकिरंदो ऐं पंहिंजे मथां दज़ मिटी वग़ैरह छंडे ऐं पोइ हलियो ईंदो हरम में। हजरे असवद ऐं जेको सो मक़ाम इब्राहिम, हजरे असवद ऐं मक़ाम इब्राहिम जे विच में अची बीहंदो। पोइ इहा जेका आहे आख़िरी निशाननि मां हूंदी। असल में क़यामत जूं जेके निशानियूं आहिनि उहे 3 क़िस्मनि जूं आहिनि। हिकिड़ियूं आहिनि यानी अलामात क़रीबा, ॿियूं आहिनि अलामात मुतवसिता, टियों आहिनि अलामात अख़ीरा, आख़िरी अलामतूं। त हीअ जेका आहे आख़िरी अलामतुनि मां हूंदी। हीअ हिकिड़ी रिवायत में चए थो त इहो दाबतुल अर्ज़ ऐं अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो यानी सिज जो उलहंदे मां उभरणु, इहे ॿई हिक ॿिए जे पोयां ईंदियूं। ऐं इहो जानवर जेको हूंदो उहो जेॾीमहिल निकिरी ईंदो त माण्हू डिॼी भॼी वेंदा ऐं कुझु माण्हू बीह रहंदा। पोइ इहो हर मोमिन खे सुञाणंदो, ईमान वारे खे सुञाणंदो ऐं उन जे मुंहं ते हथु हणंदो त उन जो मुंहुं जेको आहे तारे वांगुरु रोशन थी वेंदो
ऐं काफ़र खे जेको आहे सो हथु हणंदो मुंहं ते त उहो जेको बिल्कुलु अंगारा वांगुरु उनजो मुंहुं कारो थी वेंदो। ऐं इहे ॿई निशानियूं जेके आहिनि यानी सिज जो यानी उलहंदे मां उभरणु या अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो हिन जानवर जो निकिरणु, इहा तौबा जे दरवाज़े जे बंदि थियण जी बि निशानी हूंदी। त हाणे तौबा जा दरवाज़ा बंदि थी विया आहिनि। इन खां पोइ को इन निशानी खां पोइ को माण्हू जेकॾहिं काफ़िर ईमान आणे त हुन जो ईमान क़बूल कोन्हे, ऐं को माण्हू तौबा यानी फासिक फाजिर हुजे उहो तौबा करे त उनजी तौबा क़बूल कोन्हे। ऐं इहो जानवर सॼी दुनिया में फिरंदो, को माण्हू इन खां बची कोन सघंदो, को काफ़िर को मोमिन उन खां बची कोन सघंदो। हर हिक ते निशानी लॻाईंदो, या कुफ़र जी निशानी लॻाईंदो या ईमान जी निशानी लॻाईंदो। त इहा जेका आहे इहा अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां हिकिड़ी आख़िरी निशाननि में हिकिड़ी निशानी आहे। आख़िरी जेके अलामतूं आहिनि यानी क़यामत जूं, उहे हज़रत महदी खां ज़ाहिर थींदियूं। पहिरियों निशानियूं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूअत मिलण खां वठी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदाइश खां वठी शुरू थी वियूं, ऐं विचूं निशानियूं हींअर हलनि पियूं। ऐं अञा आख़िरी निशाननि मां जेका पहिरीं निशानी आहे यानी हज़रत महदी जो जेको आहे सो अचणु, इहो जेको आहे सो अञा कोन थियो आहे। उहे जॾहिं शुरू थींदियूं त उहे वरी आख़िरी निशानियूं हूंदियूं। ऐं उन में किताबनि में इहो बि अचे थो त सभिनी मां आख़िर में इहो बि थींदो त हिकिड़ी हवा जेका रेशम खां वधीक नरम हूंदी उहा यमन जे पासे खां अल्लाह पाक हलाईंदो, ऐं उहा जंहिं बि ईमान वारे खे जंहिंजे दिलि में हिकिड़े यानी ज़रे जे बराबरि ईमान हूंदो उनखे उहा हवा लॻंदी त उहो गुज़ारे वेंदो। पोइ दुनिया में सिर्फ़ु काफ़िर रहंदा। ऐं हिकिड़ी रिवायत जे मुताबिक़ हज़रत अब्दुल्ला इब्न अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला जी रिवायत जे मुताबिक़ उन खां पोइ बि 100 सालनि खां पोइ क़यामत ईंदी। यानी जेॾी महिल दुनिया में सिर्फ़ु काफ़िर हूंदा ऐं ईमान वारो को बि कोन हूंदो, सिर्फ़ु काफ़िर ई काफ़िर हूंदा, तॾहिं बि 100 सालनि ताईं अल्लाह ताला जेको त दुनिया खे रखंदो। पोइ उन खां पोइ जेको त क़यामत अची वेंदी। बहरहाल हाणे हीउ जेको आहे हिन में 2 कौल आहिनि त हीउ जेको दाबतुल अर्ज़ माण्हुनि सां जेको ॻाल्हाईंदो उनजो कलाम कहिड़ो हूंदो। अक्सर मुफ़स्सिरीन त चवनि था त हिते जेको अल्लाह ताला फरमायो इन अन्नास कानू बिआयातिना ला युक़िनून, माण्हू असांजे आयतुनि ते यकीन नथा कनि। यानी अल्लाह ताला जे आयतूं, क़ुरान जूं आयतूं या अल्लाह ताला जूं जेके कुदरत जूं निशानियूं आहिनि उन्हनि ते माण्हुनि मां मुराद आहे काफ़िर। अक्सर दुनिया जा इंसान काफ़िर आहिनि त उहे जेको त ईमान नथा आणी, इहा ई ॻाल्हि कंदो। ऐं बाज़ फरमायो त न इहो अल्लाह पाक जो कलाम आहे, बाक़ी हू जेको त माण्हुनि सां यानी ॻाल्हाईंदो आम जेका गुफ़्तगू आहे, बाक़ी इहो कंदो त उहो निशान हणंदो। वल्लाहु आलम। अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन जेको क़यामत जे बारे में बयानु फरमायो आहे त वयौम नहशुरु मिन कुल्लि उम्मतिन फौजम मिम्मन युकज़्ज़िबु बिआयातिना फहुम युज़अऊन। ऐं उन ॾींहं खे न विसार जंहिं ॾींहुं असां हर उम्मत मां फौज करे अहिड़नि माण्हुनि खे जमा कंदासीं, घेरे आणींदासीं जेके असांजे आयतुनि खे कूड़ो कंदा हुआ। फहुम युज़अऊन, पोइ उन्हनि जी गिरोह बंदी कई वेंदी। यानी क़यामत जे मैदान में जेको आहे सो हर हिकु जमाए, हर हिकु गिरोह, हर हिकु उम्मत मां यानी जेके काफ़िर हूंदा उन्हनि खे जमा करे ऐं फ़ौजुनि जी शक्ल में उन्हनि खे जेको महशर जे मैदान में आंदो वेंदो। हत्ता इज़ा जाऊ क़ाल अकज़्ज़बतुम बिआयाती वलम तुहीतू बिहा इल्मन अम माज़ा कुंतुम तअमलून। एतिरे क़दुरु जो जॾहिं उहे सभु अची वेंदा त अल्लाह ताला फरमाईंदो त छा तव्हां मुंहिंजे आयतुनि खे सुठे तरीक़े सां सम्झण खां पहिरीं उन्हनि जो इनकार करे छॾियो ऐं उन्हनि खे कूड़ो कयो, या तव्हां छा कंदा हुआ? यानी अवल त तव्हांखे गौर करणु घुरिजे हा। मुंहिंजूं आयतूं जेॾी महिल तव्हांजे साम्हूं पेश थियूं तव्हां गौर करियो, छो त इंसान क़बूल कंदो आहे गौर करण खां पोइ। जेकॾहिं गौर ई न करे त पोइ क़बूल करण जो सवाल ई पैदा कोन थो थिए। त
तव्हां त गौर करण खां पहिरीं जेको तो नऊज़ बिल्लाह मुंहिंजे आयतुनि खे कूड़ो करे छॾियो, कूड़ो चयो। ऐं इन खां अलावा बि तव्हांजा करतूत जेके हुआ उहे कहिड़ा हुआ? तव्हां नबियनि खे सतायो, तव्हां ईमान वारनि खे सतायो, तव्हां कहिड़ा कहिड़ा ग़लति क़िस्म जा अक़ीदा अपनाया ऐं छा छा तव्हां ज़ुल्म कया, उहे सभु जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। वक़अल क़ौलु अलैहिम बिमा ज़लमू फहुम ला यंतिक़ून। पोइ ऐं उन्हनि जे मथां जेको आहे अज़ाब जी ॻाल्हि साबित थी वेंदी बसबब उन जे जो बसबब उन्हनि जे ज़ुल्मनि जे। फहुम ला यंतिक़ून, पोइ उहे ॻाल्हाए कोन सघंदा। यानी अल्लाह ताला फरमाए पियो त जेके उन्हनि ज़ुल्म कया, वॾे में वॾो ज़ुल्म शिरक आहे, कुफ़र आहे, ऐं अहिड़े तरीक़े सां जेके बि उन्हनि नाइंसाफ़ियूं कयूं उहे उन्हनि सभिनी जे करे हुननि जे मथां अज़ाब ऐं जुर्म जेॾी महिल साबित थी वेंदो, हुज्जत पूरी थी वेंदी, त पोइ हू उज़्र जो बयानु करण जे लाइ पंहिंजी माज़रत ऐं पंहिंजो जेको उज़्र बयानु करण जे लाइ ॻाल्हाए बि कोन सघंदा। क़ुरान पाक में यानी क़यामत जे मैदान जो जेको ज़िक्र आहे उन में बाज़ जॻहनि में आयतुनि में चए थो त हू ॻाल्हाईंदा, पर उहे इब्तिदा में ॻाल्हाईंदा, लेकिन आख़िर में जेॾी महिल अल्लाह पाक हुननि जे मथां हुज्जत ताम करे छॾींदो ऐं पोइ पूरे तरीक़े सां हुननि खे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त हिते असांजो छुटकारो कोन थो थी सघे, का बि हीलो ऐं को बि असांजी जेका आहे न उहा यानी का बि असांजी कोशिश हाणे कामयाबु कान थी वञी सघे, बल्कि हिते जेको त वाक़ई उहो ई थींदो जेको असां कयो आहे उनजो बदिलो मिलंदो, त पोइ ख़ामोश थी वेंदो, पोइ कोन ॻाल्हाए सघंदो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे जेको तौफ़ीक़ अता फरमाए पाण क़ुरान पाक सम्झूं ऐं उन ते अमल करियूं ऐं पंहिंजे यानी मरण खां पहिरीं मरण जी तयारी करियूं। अल्लाह रब्बुल आलमीन तौफ़ीक़ अता फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन।